बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अज लेक्चर में असी प्रोनाउन के आखिरी पार्ट रेसिप्रोकल प्रोनाउन जैसे सिंधी में ज़मीर मुबादला चवंदा है उनके बारे में पढ़ंदासीं। ज़मीर मुबादला हमेशा जो है जमायत या टोले के हर एक फर्द जो रद्द अमल जो ज़ाहिर कंदा आहिनि। इन जी तादाद में बा एक ईच अदर ऐं ॿियो जेको आहे वन एंड अदर। ईच अदर हमेशा जो है बिन माण्हुनि जे विच में जेकॾहिं को मसलो आहे तो उन जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो ऐं जॾहिं त जेको आहे वन एंड अदर जेको आहे ॿिनि खां वधीक जेकॾहिं तादाद में माण्हू हुजनि त उन्हनि जो हिकु ॿिए ते जेको रद्द अमल ज़ाहिर थींदो आहे उन जे लाइ असां वन एंड अदर इस्तेमालु कंदा आहियूं। चवण जो मक़सदु इहो आहे त फ़र्ज़ कयो जेकॾहिं ॿ दोस्त आहिनि पाण में हिकु ॿिए खे जेको आहे कहाणी ॿुधाए करे हिकु ॿिए खे जेको आहे ख़ुशि करे रहिया आहिनि त असां उते जेको आहे ईच इस्तेमालु कंदासीं, छाकाणि त हिकु ॿिए खे ॿुधाए थो ऐं ॿियो के बुधाए तो इन बी बा माण्हू आहिनि ऐं ॿी जे लाइ जेको आहे असां इन ॿिन्हिनि जो जेको रद्द अमल आहे हिकु ॿिए ते ज़ाहिर थी रहियो आहे। इन जे करे जेको आहे असां ईच अदर इस्तेमालु कंदासीं ऐं जेकॾहिं तादाद ॿिनि खां वधीक हुजे ऐं उहे जेके गुफ़्तगू या ग्रुप में जेका दोस्त आहिनि फ़र्द आहिनि उन जो तादाद ॿ खां वधीक हुजे त पोइ असां जेको आहे उन जे लाइ वन एंड अदर इस्तेमालु कंदा आहियूं। अचो त असां एग्ज़ाम्पल जे ज़रिए इनखे थोरो ॾिसूं। जे पहले एग्जांपल में आया दे अम्यूज्ड ईच अदर बाय टेलिंग स्टोरीज। त हाणे हिते चवण जो मक़सद आया त हिन जेको आहे जुमले में जेको ईच अदर इस्तेमाल जो है त असां चई सघूं था त जेके हिक ॿिए खे जेको आहे अम्यूज़ करे रहिया आहिनि, हिक ॿिए खे जेके ख़ुशि करे रहिया आहिनि उन्हनि जो जेको तादाद आहे उहो ॿ आहे। हाँ हिकिड़ी ॻाल्हि आहे ईच अदर इज यूज्ड इन स्पीकिंग ऑफ टू पर्सन। माना ॿिनि माण्हुनि जे विच में जेकॾहिं कम्युनिकेशन थी रही आहे, डिस्कशन थी रही आहे, गुफ्तगू थी रही आहे त असां उन जे लाइ जेको आहे ईच अदर के इस्तेमालु कंदासीं। ऐं उन खां बाद में ॾिसो असां जेको ॿियो मिसाल दे अम्यूज्ड वन एंड अदर बाय टेलिंग स्टोरीज। हाणे हिते जेको तादाद आहे उहो मोर देन टू आहे। इन जे लाइ जेको आहे हिते असांजो जेको आहे वन एंड अदर जेको आहे उहो इस्तेमालु थियो आहे। दे अम्यूज्ड वन एंड अदर बाय टेलिंग स्टोरीज। उहे हिक ॿिए खे कहाणियूं ॿुधाए ख़ुशि करे रहिया हुआ। चए थो वन एंड अदर इज यूज्ड इन स्पीकिंग ऑफ मोर देन टू। त चवण जो मक़सदु इहो आहे त ईच अदर जेको आहे ॿिनि माण्हुनि जे विच में जेका शइ थी रही हुजे हिक ॿिए ते जेको आहे पंहिंजो रिएक्शन जेको आहे रिएक्ट ज़ाहिर करे रहिया हुजनि त उन जे लाइ जेको असां ईदर इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं तादाद माण्हुनि जो ॿिनि खां वधीक हुजे ऐं उहे हिक ॿिए ते जेको आहे रिएक्ट करे रहिया हुजनि, कम्युनिकेशन करे रहिया हुजनि ऐं हर हिकु फ़र्द जेको आहे उनमें पार्टिसिपेट करे रहियो आहे त पोइ असां उन जे लाइ जेको आहे वन एंड अदर इस्तेमालु कंदा आहियूं। उम्मीद आहे त तव्हांखे जेको आहे असांजो अॼु लेक्चर पसंदि आयो हुजे। जेके तव्हांखे असांजो लेक्चर पसंदि आहे त उनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह जेको आहे असां इन खां बाद में या त जेको आहे वर्क चैप्टर सां हाज़िर थींदासीं या वरी जेको आहे एडजेक्टिव सां थींदासीं। इस ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़।